सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा जी निजकारी ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे मरकज़ी सॾ ते मुलाज़िमनि पारां शेर मोहम्मद निज़ामाणी, अनवर हुसैन चांडियो, अली असगर ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खिपरे में वापडा जी निजकारी ख़िलाफ़ शौकत कायमखानी, तैयब चन्ना, भगवान दास ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में हेस्को ऑफिस खां रैली कढी शहीद चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। सामारे में हेस्को मुलाज़िमनि पारां नवीद कायमखानी, मोहम्मद साले चांडियो, अरशद कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कम छॾ हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डिगड़ीअ में अमीर हसन कायमखानी, फैसल हयात कायमखानी, सवाई माली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में बिजलीअ घर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। टडे आदम में बि वापडा जी निजकारी ख़िलाफ़ मुलाज़िमनि अब्दुल कादिर कलोई, अब्दुल हक सांद, मंज़ूर ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उबावड़े में बि मुलाज़िमनि ऑफिस जी तालाबंदी करे ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी गुलाम अकबर रिंद, हाजी जावेद हुसैन मलिक, ज़ाहिद हुसैन बुहड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टंडे अलायार में बि हेस्को मुलाज़िमनि पारां सईद अहमद ख़ानज़ादा ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठटे में बि वापडा जी निजकारी ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ वहीद रिंद, मुनवर अली तारो, शेर ज़मान सहतो ऐं ॿियनि जी अॻवाणी में वापडा ऑफिस मकलीअ खां ठटो कराची क़ौमी शाहराह ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मिठीअ में गुलाम रसूल राहमू, नरसो मल, सांतेश ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में वापडा ऑफिस खां रैली कढी कश्मीर चौक ते धरनो हयो वियो। मेरापुर में बि मुलाज़िमनि शाहिद हुसैन समो, ज़ुल्फ़कार नागोर, मोहम्मद अयाज़ मेमण ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में वापडा ऑफिस जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त वापडा जी निजकारी वारे फ़ैसिले खे जल्द खां जल्द वापसि वरितो वञे। उन्हनि चयो त ॾियाड़ी ते कम कंदड़ ऐं कचनि मुलाज़िमनि खे पेप्को जी पॉलिसी तहत पको कयो वञे। मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे प्राइवेट करण ऐं निजकारी वारो अमल फौरी तौर ते रद्द करे पोरियतनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk